बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ठीक है पहिरीं त नालो ॿुधाइजो। मुंहिंजो नालो आहे सदाम हुसैन। सदाम साईं, छा शयूं आहिनि असांखे ॿुधाईंदो? ही असांजा जेके आहिनि त फायर सूट आहिनि। ठीकु है। कहिड़ी बि माना बाहि लॻे थी बिल्डिंग में असां हिनखे पाए उहो असांजी फायर हेलमेट आहे। कंहिं बि माना जेको आहे मथे असां वञूं था इमरजेंसी करण फायर जे हिसाब सां त माना असांखे पंहिंजी फुल सेफ्टी हुजे हुन लाइ जेको आहे असांजा शूज़ आहिनि। ठीकु है। ऐं हे फायर सूट आहे असांजो। उन खां अलावा हे जेके असांजे माना जेके कलेक्टिंग पानी वगैरह जी प्रेशर मशीन वगैरह ठीक है। उन खां असांजो हे जेको आहे फुल फेस मास्क आहे जेको असांखे माना गैसेस खां हिननि खां माना जेको धुओं आहे काफ़ी माना हिन असां पाए उन में असां इमरजेंसी कंदा। अच्छा, ज़ाहिर आहे हिननि खे लीड बि कंदो हूंदो केरु तव्हांजो, त हिते बि विरहायल हूंदा आहिनि दोस्त, या हिकिड़ी शइ खे सभु हिकिड़ो ई माण्हू लीड कंदो आहे? असां जेको आहे शिफ्ट जेकी आहे शिफ्ट वाइज़ आहे। जेकॾहिं इमरजेंसी ईंदी आहे हर शिफ्ट में माना 5 DR हूंदा आहिनि उहो असां लीड कंदा आहियूं। जेके माना फायर फाइटिंग कंदा आहिनि जेके पोते माना गाॾीअ सां हूंदा आहिनि माना हुननि जो वालदार जेके बि माना इमरजेंसी में माना अॻिते हलूं था शयुनि खे ॾिसूं था ॿियनि खे बि। हू माशाल्लाह ॾाढियूं हेवी असांखे अचो अॻियां हेवी असांखे शयूं नज़र पियूं अचनि। ही भला छा में यूज़ थींदियूं आहिनि, छा आहिनि असांखे ॿुधाइजो। वालेकुम सलाम। ठीकु आहे सर। अदा पंहिंजो नालो ॿुधाइजो पंहिंजो। सर मुंहिंजो नालो मोहम्मद खान है सर DR। माशाल्लाह। सर ही असांजो कॉम्बी टूल आहे। ही असां कंहिं बि RTA जे इमरजेंसी में यूज़ कंदा आहियूं तंहिं सिचुएशन में जॾहिं विक्टिम वग़ैरह टैप्ड हुजे गाॾी में। ठीकु है। ही कटिंग बि कंदो आहे सर ऐं पुशिंग बि कंदो आहे, पुलिंग बि कंदो आहे। माना गाॾी वग़ैरह जीअं एक्सीडेंट थींदा आहिनि उन में जेके दॿिजी वेंदियूं आहिनि गाॾी जी उन लाइ यूज़ थींदो आहे। को बि विक्टिम वग़ैरह अगर उन में ट्रैप तो थी वञे त उनखे अलॻि बि करे सघे थो, गाॾी खे कटिंग बि करे सघे थो। उन खां अलावा असांजो ही हाइड्रोलिक स्प्रेडर आहे। स्प्रेडर वज़न खे लोड कंदो आहे। मिसाल का गाॾी कल्टी थी थिए या कोई बि अहिड़ो एक्सीडेंट वग़ैरह थिए थो जंहिंमें विक्टिम जे मथां का शइ अची किरे थी या अर्बन एंड सर्च रेस्क्यू ऑपरेशन थियनि था जिनमें उन्हनि में असां यूज़ करे सघूं था वज़न खे लोड करण जे लाइ। लोड करण ज़बरदस्त। ही हाइड्रोलिक कटर आहे सर। जी हाइड्रोलिक कटर है। असांखे ॾेखारियूं वियासीं त कीअं शयूं इहे हलनि थियूं, कीअं इस्तेमालु थींदियूं आहिनि। छो जो शायदि तव्हां कॾहिं पहिरीं इहे शयूं इस्तेमालु थींदियूं तमामु घटि ॾिठियूं हुजनि। छो जो ज़ाहिर आहे जेॾीमहिल विक्टिम जे साम्हूं इहे शयूं ईंदियूं आहिनि त ही रुॻो हुन विक्टिम खे बचाइण में पूरा हूंदा आहिनि, न के वीडियो या ॿी शइ माण्हुनि खे ॾेखारण लाइ। ख़ासि करे RTA में ईअं थींदो आहे गाॾी वग़ैरह के गाॾी जे हेठां बि हली वेंदी आहे। पोइ टैंकर आहे या ट्राली आहे कार वग़ैरह सो हुनजे हेठां असां हिनखे ॾेई करे लोड हुनखे मथे करे गाॾी खे कढी सघूं था। हिन जी वज़न जी कैपेसिटी 7 टन ही 7 टन खणी सघे थो। ज़बरदस्त, बहितरीन, तमामु ज़बरदस्त हिकिड़ो सम्झा थो ट्रेनिंग हफ़्तो तव्हांजो अमलो बि आहे ऐं सभिनी खे हर शइ जी ख़बर आहे त कमु कीअं थिए थो। जी फिंगर टिप्स ते इंशाल्लाह हर कमु थींदो आहे। असां कंहिं बि इमरजेंसी में सिर्फ़ु चंद मिंटनि में असां रिस्पॉन्स करे ऐं माण्हुनि खे वॾे में वॾो रिलीफ ॾींदा आहियूं। ज़बरदस्त। अॻियां अचूं था। बेहतरीन सर, ज़बरदस्त। असांजो पंहिंजो एयर प्लेटूं आहिनि। ठीकु आहे। एयर बैग प्लेट आहिनि हेठां जेके लॻी वेंदियूं। अगरि कोई बि डिज़ास्टर थिए थो जीअं स्लिपियूं थींदियूं आहिनि, बिल्डिंग कोलैप्स थिए थी त असांखे रेम वग़ैरह हुन में विहण जी जॻह नथी मिले। ही बिल्कुलु नंढी आहे, इंच जी आहे। हिनखे अंदरि हुन में ॾेई करे असां एयर बैग जी मदद सां वज़न खे मथे खणी सघूं था। ही उन्हनि जा एयर बैग प्रेशर होज़ आहे, हू कंट्रोलर आहे सर। ही उन्हनि जा होज़ वग़ैरह। ज़बरदस्त। अॻियां अचूं था वरी। ही शयूं तो ॿुधायो। जी सर, ही असांजो रिकवरी जो स्टॉल आहे। काई भी गाड़ी RTA थे तो वही खाई में किरे थी या कड़े भी किस्म जो RTA थे तो असां उन्हनि में ही सामान इस्तेमाल कंदा आहियूं, जिनमें शॉकिंग एंड लोडिंग हुक
ही असां गाॾी खे हेठां ॾेई करे मथे खणी ऐं ॿाहिरि छिके सघूं था गाॾी खे। हिन जी भला कैपेसिटी केतिरी हूंदी आहे, केतिरो वज़न हिन में खणी सघो था तई? हिन में असीं 6 खां 7 टन वज़न हूंदो आहे एतिरो खणी सघूं था ऐं 8 खां 9 टन ही छिके सघूं था। मदद लाइ एवरी टाइम तयार हूंदा आहिनि। कहिड़े क़िस्म जी मदद? 24 घंटनि। ज़बरदस्त, तमामु ज़बरदस्त। केतिरा भला दोस्त तक़रीबन हिते पाण वटि आहिनि टोटल? टोटल असांजो 25-26 जो स्टाफ। 26 अच्छा, तव्हां हींअर पहिरीं मूं पहिरीं ॾिठो त परेड थी पए हिते जी। असांखे उहा परेड वञी ॾिसाई जी तयारी कयो परेड जी भले। ऑफ अज़मीर पाक ज़मीन शाद बाद, किश्वर हसी शाद बाद, तू शान शान अर्ज़ पाकिस्तान मर करेगी शाद बाद। पाक ज़मीन का निज़ाम कुव्वते अक़ुव्वते अवाम, क़ौमुल सल्तनत आइंदा दा जिंदाबाद, शाबाश मंज़िले मुराद, पश्चिमे सारो इलाज, रहबरे तरक्कीओ कमाल, तर्जुमाने माज़ी शाने हाल, जाने इस्तक़बाल, साए खुदाए दुल जलाल। जबरदस्त। नीचे रेस्क्यू नारा देगी, हम हैं, हम हैं। परेड कौमी नारा देगी, पाकिस्तान पाकिस्तान। परेड पीछे करके बर्खास्त करेगी, पीछे फिर। जबरदस्त। हेवी मशीनरी भी हिते मौजूद है, रेस्क्यू इन जो डिपार्टमेंट है, उन्हनि जी भी गाड़ियों मौजूद हैं। हेवी मशीनरी तव्हांखे टोटल ॾेखारियां हिते काफ़ी हेवी मशीनरी हिन लाइ ऑपरेटर्स मौजूद आहिनि। तक़रीबन 2 आहिनि सर तव्हांजे हेवी मशीन? हेवी 2 आहिनि तक़रीबन। कहिड़े 2 लेडर उहे सिगरेट। अच्छा, इन खां अलावा फायर ब्रिगेड उहो चलो इरशाद साईं खां पुछां थो। हाणे तव्हांखे असीं ॻाल्हाईंदासीं हिते जे इंचार्ज आहिनि असांजा इरशाद बुख्ती साहब, उन्हनि सां। अस्सलाम वालेकुम इरशाद साईं, ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? इरशाद साईं ज़बरदस्त हिते तव्हांजो माशाल्लाह सिस्टम ठहियो पियो आहे। पहिरीं त मूंखे इहो ॿुधाइजो त हिते पाण वटि टोटल जेके मुलाज़िम आहिनि उहे केतिरा आहिनि ऐं उन्हनि खे शिफ्टनि में कीअं विरहाईंदा आहियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वालेकुम अस्सलाम इमरान मेहरबान साहब। सभिनी खां पहिरियां त तव्हांजो शुक्रिया अदा कंदुमि कि तव्हां आया आहियो, पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो आहे ताकी तव्हां जंहिंजे प्रोग्राम जे थ्रू माण्हुनि में इहा अवेयरनेस वई कि रेस्क्यू 1112 कीअं कमु कंदी आहे, माण्हुनि ते इन जो सर्विस कीअं पुॼी सघे थो। सभिनी खां पहिरियां असां वटि हिते स्टाफ 28 जो आहे, जंहिंमें असां वटि 15 डट रेस्क्यूअर आहिनि ऐं जेको आहे 2 EMT आहिनि, हिकिड़ो एमरजेंसी ऑफिसर मां वेठो, उन खां पोइ सिक्योरिटी गार्ड आहिनि, सैनिटरी वर्कर आहिनि, जंहिंमें 8-8 कलाक जो असांजो शिफ्ट हूंदो आहे ऐं 3 शिफ्ट हूंदा आहिनि, मॉर्निंग, इवनिंग ऐं नाइट। उन हिसाब सां असां हिननि खां कमु वठंदा आहियूं। अच्छा, ज़ाहिर आहे केॾीमहिल अहिड़ी बि एमरजेंसी हूंदी जो जेके मोकल ते वियल हूंदा या जंहिंजी शिफ्ट ख़तम थी वेंदी आहे, उन्हनि खे तव्हां सॾींदा आहियो पर अहिड़ी का ज़रूरत पेश ईंदी नाहे? असल में असां असांजी प्लानिंग कंदा आहियूं, मंथली प्लानिंग कंदा आहियूं, उन्हनि में जा डे ऑफ हूंदा आहिनि। अगरि को लीव कंदो आहे त असां ॿियनि शिफ्टनि में उहे माण्हू इंगेज कंदा आहियूं, पोइ उन्हनि खे वरी असां हिकु ॿिए ॾींहं जी वरी डे ऑफ करे ॾींदा आहियूं। अच्छा, मटियारी में सर केतिरो केस वग़ैरह का FIR का NC वग़ैरह दाख़िल को मेकनेबल्स आहे पाण वटि, या अहिड़ी को बि तव्हां हुनखे अवॉइड कंदा आहियो बसि ठीकु आहे थी वियो सो थी वियो? न, इन फ्यूचर त मे बी असांजा जेके अथॉरिटीज़ वेठा आहिनि उहो इन शइ ते डिसीजन ज़रूरु वठंदा, छो त अञा ताईं असांजो डिपार्टमेंट में नओं आहे, शयूं हलनि पियूं, इन फ्यूचर ज़रूरु इन ते मैकेनिज़म ज़रूरु ठहंदो। अच्छा साईं, 6 महीननि अरसे जे दौरान को अहिड़ो केस जेको ॾुखियो लॻो हुजे ऐं को विक्टिम हुन में एक्सपायर बि थियो हुजे, का अहिड़ी शयूं आयूं आहिनि साम्हूं? जी इमरान भाउ, असां वटि त काफ़ी सारा केसिस हूंदा आहिनि जंहिंमें विक्टिम एक्सपायर हूंदा आहिनि। रिसेंटली असांजो जेको छलगरी स्टाफ वटि हिकिड़ो छोकिरो जंहिंजो एक्सीडेंट थियो, बाइक में पोयां सुस्की लॻसि, उनखां पोइ रोड ते किरिया, रोड किरण खां पोइ जॾहिं उहो बाइक खणणु विया, हाईवे ते पोयां ट्रॉलर उनजे मथां चढ़ी वियो, त उनजी जेका मास हुआ अहिड़े जे माना वर्टिकली सम्झो हुननि जा जेके पार्ट ऑफ बॉडीज़ हुआ उहो रोड ते पियल हुआ। उहा बि ज़िमेदारी तव्हांजी हूंदी आहे? उहा बि ज़िमेदारी असांजी हूंदी आहे। असांखे कॉल ईंदी आहे त उहा ज़िमेवारी असांजी हूंदी आहे। जीअं असांखे कॉल आई त उहा असांजी ज़िमेवारी में शामिल थी वई आहे। पोइ डेड बॉडी खे असां टायरनि मां असांजी टीम कढी करे
ऐं उनखे कफन करे उनखे साइड में रखियो आहे। उहो ॾाढो ॾुखियो टाइम हूंदो आहे ॾाढो सम्झां ॾुखियो टाइम, ॾाढा असांजी टीम खे मां एप्रिशिएट कंदुमि, सलूट बि कंदुमि इन शइ छो त एक बीइंग अ वुमेन त इहा शइ ॾाढो मतिलबु क्रिटिकल हूंदो आहे कि तव्हां इन सिचुएशन में उन पंहिंजे ई इंसान जेके मास खे कलेक्ट कयो, उहो बि शॉपरनि में असां कलेक्ट करे। ड्यूरेशन टाइम तव्हांजो भला टारगेट केतिरो हूंदो आहे त कॉल अचण खां पोइ रिस्पॉन्ड करिणो आहे उन जाइ ते पहुचणो आहे? जी बिल्कुलु, पहिरियां त असांखे ॾिसो कॉल जीअं ई हिकिड़ो त काफ़ी शिकायत हूंदी आहे कि भई असां कॉल कईसीं, उनखां पोइ टीम देरि सां पहुती, टीम जॾहिं पुॼंदी जेॾी महिल कॉल तव्हांजी लैंड थी हुई कमांड एंड कंट्रोल रूम में, उनखां पोइ तव्हां टाइम नोट कयो। कमांड एंड कंट्रोल रूम में कॉल लैंड थींदी आहे, उनखां पोइ असांजे PTTs में उहो ई मैसेज फॉरवर्ड थींदो, व्हाट्सअप ग्रुप आहिनि, उनखां पोइ जो असांजो जेको टाइम हूंदो उहो 10 खां 12 मिंट हूंदो ऐं अल्हम्दुलिल्लाह असां हिन ते कवर कयूं था 10 खां 12 मिंट जो असां वटि टाइम आहे। अच्छा, जेको तव्हां ॿुधायो था त ग्रुप में पहुचंदी या जेको हूंदो आहे कंसर्ट डिपार्टमेंट, तव्हां जेसि ताईं तव्हां वटि रिस्पॉन्ड तव्हां वटि अचे उन जो भला टाइम केतिरो हूंदो आहे, थोरो ॿुधाए सघो था? उहो विदिन सेकेंड्स हूंदा आहिनि। विदिन सेकेंड? जी बिल्कुलु, इमरान भाई कॉल उतां ख़तम थींदी आहे, PTT में असां वटि उन टाइम अची वेंदी आहे कि हिन टाइम जी हिन स्टेशन में जेको आहे उहो इमरजेंसी थी। हाणे कोड आहिनि, असांजो सैटेलाइट स्टेशन जो कोड आहे SS7, त उहो जीअं सपोज फायर इमरजेंसी असां वटि हिन में लैंड थी वई, मां टीम खे इंफॉर्म कयो, टीम रेडी थी हुते बीह रही गाॾी वटि, पोइ हिकिड़े मिंट जे अंदरि हिन में मैसेज ईंदो, कॉलर जो कॉन्टेक्ट नंबर ईंदो आहे, त उहो वरी शेयर थींदो, उन टाइम कॉलर सां कॉन्टेक्ट करे ऐं पुॼी वेंदा मिनट्स जो। तव्हां बि ज़ाहिरी ऑपरेशंस में हिस्सा वरितो हूंदो, कुझु अहिड़ी ऑपरेशंस हूंदियूं जंहिंमें तव्हां बि विया हूंदो, तव्हांजे वञण सां भला टीम जे कम में फ़र्क़ु तव्हां ॾिसंदा आहियो या हूअं बि टीम बग़ैर तव्हांजे कमु सुठो कंदी आहे? हा इमरान भाउ, एक्चुअली छा आहे कि मां बिल्कुलु वियो आहियां सिकाट में, लास्ट मंथ जेका हुई 3 ट्रॉलरनि खे बाहि लॻी, त सॼी असांजी डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जी सॼा असांजा हेडक्वार्टर जा माण्हू असां कॉन्टेक्ट में हुया, ऑफिसर्स जेके आला ऑफिसर्स वेठा आहिनि, त असांजे टीम खे इन शइ जी काई न आहे कि ऑफिसर मथे हुजे थी सुठो कमु कंदा। असल में 6 महीननि जी ट्रेनिंग करे ईंदा लाहौर में, त ही वेल ट्रेंड टीम आहिनि, हिननि खे कंहिं अहिड़ी शइ जी ज़रूरत न आहे। बिल्कुलु उहा ई ट्रेनिंग असां बि कई आहे, उहा सेम ट्रेनिंग इन्हनि खे बि ॾिनल आहे, त इन्हनि में इन्हनि शयुनि जो न हूंदो। गॾु जेके ॿिया इदारा आहिनि जंहिंमें असीं सिहत खातो चई छॾियूं, मोटरवे चई छॾियूं, पुलिस चई छॾियूं, इन्हनि जे तरफ़ां भला रिस्पॉन्ड कीअं मिलंदो आहे? का कंप्लेन, का शिकायत त इन्हनि महकमनि जे बारे में न हूंदी आहे? न इमरान भाउ, हर महकमे जो पंहिंजी हिकिड़ी मैकेनिज़म हूंदी आहे, कमु करण जो तरीक़ो हूंदो आहे, त असांजा प्रोटोकॉल्स अलॻि हूंदा आहिनि, ॿियनि महकमे जा प्रोटोकॉल्स अलॻि हूंदा आहिनि, हर को पंहिंजे प्रोटोकॉल्स खे फॉलो कंदो आहे। सपोर्ट असांखे ज़रूरु हूंदी आहे, ख़ासि करे मां डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख साहब जो जेको शुक्रिया अदा कंदुमि, उन्हनि जी पर्सनली सपोर्ट हूंदी आहे, होटल वारनि जो हूंदी आहे, MS साहब जो हूंदी आहे, सलाम अहमद, पहिरियां असांजो पीर गुलाम हुसैन DHO साहब आहे उन्हनि सां, ऐं हींअर आसिफ शाह साहब आहिनि, उन्हनि जी सपोर्ट असांखे बिल्कुलु हूंदी आहे। विच में असां ॾिठो पिए त रस्ता काफ़ी ब्लॉक हुआ, त उन में बि तव्हांजो किरदारु हो त रस्ता खोलाइण में, माण्हुनि जी हेल्प करण में, या उन्हनि में तव्हांजो किरदारु न हूंदो आहे, उहो ॿियो डिपार्टमेंट आहिनि? इमरान भाउ, असांजो ईअं हूंदो आहे त इहे रस्ता जेके बंदि थींदा आहिनि, असांखे उन टाइम इंफॉर्मेशन शेयर कई वेंदी आहे, छो जो इन हाईवेज़ की असांजो सैटेलाइट स्टेशन जो मक़सदु आहे हाईवेज़ जे जेके इमरजेंसीज़ हूंदा आहिनि, मेन जेको फोकस उन्हनि खे डील करण लाइ, त हाईवे ब्लॉक हूंदो त असां रिस्पॉन्ड टाइम असांजो उहो न हूंदो, उहो जीअं असांखे शेयर थींदी आहे त खोलराइण त असांजो न हूंदो आहे, टीम जी ज़रूरत पवंदी त उहा छा आहे, मिसाल अगरि ट्रालो गलती थी वई, रोल ओवर थी वई, त असांजी टीम वेंदी, रिकवरी बि कलकाए वेंदी, उहा गाॾी उतां सिधी करे रिमूव करे ट्रैफिक क्लियर करे। कुझु अहिड़ा केसिस थिया हूंदा जंहिंमें तव्हां जो सामान जेको मूं ॾिठो एसोसीरीज़, उन में जेतिरी कैपेसिटी हूंदी, उन कैपेसिटी खां उहे शयूं ओवर हूंदियूं, त पोइ उन लाइ तव्हां छा कंदा आहियो? इमरान भाउ, हाणे ईअं हूंदो आहे कि असां वटि रिकवरी व्हीकल जी जेकी कैपेसिटी आहे पुलिंग उहा 5 टन आहे, ठीकु आहे, ऐं उन खां ओवरवेट जेके असां वटि हलनि, पोइ असां उन्हनि शयुनि खे हथ न लाईंदा आहियूं। पोइ उहा जेके सपोज मोटर वारा आहिनि उन्हनि खे असां इंफॉर्म कंदा आहियूं, त मोटर वारनि वटि पाण रेंट ते उन्हनि गाॾियुनि खे घुराए करे उन्हनि खे सभु करे, माना उहो मसइला हल थींदा आहिनि? बिल्कुलु थींदा आहिनि, बिल्कुलु। अच्छा, हीउ कमु अहिड़ो आहे जो रेस्क्यू 1122 इहा शइ आहे जंहिंमें 24 कलाक तव्हांखे अलर्ट रहणो पवे थो, कीअं भला पोइ आराम मैनेज कयो था, फैमिली खे टाइम, इहो भला कीअं मैनेज कयो था? इमरान भाई, तव्हां ॾाढो ॾुखियो सुवाल पुछा कयो आहे, त इहा शइ बिल्कुलु आहे। असल में रेस्क्यू डिपार्टमेंट जॾहिं असां कंहिं जी बि हेल्प करे जॾहिं असां पंहिंजे ऑफिस में वेहंदा आहियूं त असांजा थक लही वेंदा आहिनि। त तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, सपोज़ अगरि ॿाहिरि जेको वाक़ियो थिए थो कंहिं घर में, कंहिं बिल्डिंग में, त उतां जा माण्हू भॼी ॿाहिरि निकिरंदा आहिनि, पर असांजा रेस्क्यू हुते अंदरि वेंदा आहिनि उन्हनि माण्हुनि खे रेस्क्यू करण जे लाइ सेफ, त उहा ख़िदमत ख़ल्क़ बि आहे, ऐं हुननि जे चेहरनि ते जेका दुआऊं हूंदा आहिनि, त उहा असां लाइ वॾी हिकिड़ी माना हुन में सभु विसरी ईंदो आहे, छा जी असांजी फैमिली, असांजो आराम, कुझु बि सभु विसरी वेंदो आहे, हिकिड़ो अलॻि ई जोश जज़्बो हूंदो आहे, बिल्कुलु हूंदो आहे, बिल्कुलु
ॿियो तव्हां ॾिसो रिस्क अलाह पाक जे हथ में हूंदी आहे, पर इन डिपार्टमेंट जे थ्रू अलाह पाक असांखे रिस्क ॾिनी आहे त असां पाण खे ख़ुशकिस्मत सम्झूं। थोरो तलख सवाल आहे पर ज़ाहिर आयो साम्हूं तव्हां कयां पियो तव्हांखां इहो सवाल। असां अक्सर ॾिठो आहे त असांजा रेस्क्यू 112 जा ऑफिसर्स MPA MNA या एवरीथिंग असीं ॿियो को बि वॾो सेलिब्रिटी चई छॾियूं, उन्हनि जी सिक्योरिटी गार्ड जा उन्हनि जे पोयां हलंदा रहंदा आहिनि। इहा भला सम्झो था त शइ ख़तमु थियणु खपे या पोइ मथां का इहे हुकुम आहिनि? इमरान भाउ अॼु ॾींहं ताईं त अहिड़ो मां नथो सम्झां की सिंध में कुझु थियो हुजे। असल में किथे बि अगरि को VIPs अचे थी त उन्हनि में असांजी ड्यूटीज़ लॻंदा आहिनि, जीअं हर डिपार्टमेंट जी लॻंदी आहे उते असांजा बि ड्यूटीज़ लॻंदा आहिनि। असां पंहिंजो फायर ब्रिगेड उते बीहारींदा आहियूं, SIHS जे थ्रू असांजा एम्बुलेंस उते बीहंदा आहिनि, त उते उन्हनि टीमनि सां गॾु असां ज़रूरु हूंदा आहियूं। त रश बि हूंदी आहे, को अगरि किरी थो पवे त केरु उनखे खणंदो कोन, त उहा रेस्क्यू उन्हनि खे खणंदा आहिनि। त असांजो मक़सदु सिर्फ़ु गॾु थियणु इन जे करे हूंदो आहे, कुझु बि हादसो थिए त असां रिस्पॉन्ड टाइम चलो ज़बरदस्त। अच्छा, कीअं भला टीम त ज़ाहिर ई आहे, उन खां सवाइ हर शइ अधूरी, कीअं ख़राज ते असीं कीअं पेश कंदो? को अहिड़ो वाक़ियो थियो आहे जो टीम मां को ज़ख़्मी थियो हुजे या ख़ुदा न ख़ास्ता को एक्सपायर थियो हुजे? हिते जी त मुंहिंजो हिकिड़ो छोकिरो जंहिंजी हाणे शिफ्टिंग थी वई आहे, ट्रांसफर थी वई आहे नवाबशाह में, उन्हनि जो थियो हिकिड़ो पेर सड़ी वियो, जेको लास्ट टाइम मां ॿुधायमि तव्हांखे ट्रॉलरनि खे जेके बाहि लॻी त उनमें जेके खंड जूं ॿोरियूं हुयूं उहे जॾहिं सड़ियूं त उहे लिक्विड फॉर्म में अची वियो, त उहो सॼो रोड में पखड़जी उहो गरम थी वियो। त असांजे जॾहिं नोज़ल हू हलाए पिया त उतां प्रेशर हुयो त उन वीचारे जो छा थियो, पेर स्लिप थी वियो, स्लिप थी वई, स्लिप थी वियो त शूज़ ॿाहिरि निकिरी वियो ऐं उहा जेका पेर हूंदो उन गरम शइ में त उहो सड़ी वियो। उहा अॼु ॾींहं ताईं मूं वटि पिक्चर सां मूंखे यादि बि ईंदो आहे त इहे शयूं असां वटि ज़रूरु हूंदो आहिनि। ऐं रिसेंटली असांजो कराची में हिकिड़ो बिलाल तनोली जे नाले सां उहो असांजो जेको रेस्क्यूअर उहो बि शहीद थियो। त असां लाइ बिल्कुलु इहे शयूं हूंदा आहिनि, छो त रेस्क्यूअर एवरी टाइम रिस्क में बि हूंदा आहिनि, पर असांजो प्रायोरिटी पंहिंजी सेफ्टी ज़रूरी हूंदी आहे, छो त वेल ट्रेन टीम आहिनि। अगरि हेॾनि खे कुझु थियो त हिकिड़ो अगरि सम्झो रेस्क्यूअर खे कुझु थियो त 100 जेके अंदरि फाथल हूंदा उहे फाथल ई हूंदा। त मक़सदु इहो हूंदो पंहिंजे पाण खे सेफ करणु। टीम खे ख़राज ते असीं कीअं पेश कंदो? जेके समूरी ऐं इन्हनि समूरी टीम में ज़ाहिर टीम त सॼी हिकु जहिड़ी, पर कंहिंखे थोरो मथे करे रखंदो त न यार हीउ मुंहिंजो माना चीतो आहे या शींहुं आहे या हीउ मुंहिंजी बाहि आहे। इमरान बासल में इहा शइ मां चवणु न चाहींदुमि, छो जो असांजी टीम असां लाइ इक्वल हूंदी आहे, पर टीम में लाज़मी अलाह पाक जी तख़लीक़ थियल हूंदी आहे, कंहिंजी कैपेसिटी अंडरस्टैंडिंग जी वधीक हूंदी आहे, कंहिंजी घटि हूंदी आहे। त असां वारी टीम जी जेका मैकेनिज़म अहिड़े तरीक़े सां कंदा आहियूं की 2 अगरि वीक आहिनि त 3 मतिलबु हुन में स्ट्रॉन्ग हूंदा हुजे। त ख़राज तहसीन मां ईअं कंदुमि की मूंखे सलूट कंदा आहिनि त इन टाइम मां बि हिननि खे तहे दिलि सां सलूट कंदुमि, छो जो टीम खां बग़ैर हिकिड़ो ऑफिसर कुझु बि न आहे, हिकिड़ो माण्हू कुझु बि न आहे। टीम आहे, सपोर्ट आहे त हू कमु करे सघे थो, अदरवाइज़ नथो करे सघे। आख़िरी हिकिड़ो बस सवाल, वज़ारत तरफ़ां भला असांजे महबूब ज़मान ज़ाहिर वज़ीर आहिनि, कॾहिं को प्रेशर, को सियासी कॉल या को सियासी कमु न त यार हीअं हीअं करे छॾियो, हीअं करे छॾियो, ईअं कॾहिं थियो आहे? न, बिल्कुलु शुरू में न सियासी त मां न चवंदुमि, सियासी मां न चवंदुमि, छो त साईं ॾाढा सपोर्ट कंदा आहिनि असांखे, असांजे डिपार्टमेंट खे, नओं डिपार्टमेंट आहे ॾाढो सपोर्ट कंदा आहिनि। पर हूअं बि कॉल असांखे ईंदा आहिनि, सपोज़ अगरि किथे जलसो थी वियो, छो त ख़बर न हूंदी, किथे जलसो थी वियो त असांखे फायर ब्रिगेड छंकार लाइ खपे, त असां उन्हनि खे सम्झाईंदा आहियूं की असांजे डिपार्टमेंट हीअं, असांजा प्रोटोकॉल्स हीअं आहिनि, सर्विस हीअं आहे, त हू मुआज़रत करे चवंदा आहिनि ठीकु आहे, ज़बरदस्त। इहो माना हिकिड़ो तरीक़ो सम्झाइण जो बहितर आहे। बिल्कुलु बिल्कुलु, छो त हुननि जो बि कसूर न आहे, त उहो सम्झाइण असांजी। को मैसेज अहिड़ो जेको व्यूअर्स खे ॾियणु चाहियो या मटियारी वासियुनि खे ॾियणु चाहियो तव्हांजे तरफ़ां? जी, मैसेज मुंहिंजो इहो त तव्हां कंहिं बि एमरजेंसी में हुजे, तव्हांखे ट्रॉनिंग जा हुजनि, फायर जा हुजनि ऐं बिल्डिंग कोलैप्स हुजनि, रोड ट्रैफिक एक्सीडेंट हुजनि, रिकवरी जा हुजनि, तव्हां कंहिं बि 1122 ते कॉल कयो। असांजी सर्विस 24/7 हिते अवेलेबल हूंदी आहे ऐं अलहमदिल्ला हूअं बि सर्विस प्रोवाइड करण थी। रिक्वेस्ट इहा हूंदी की फेक कॉल अवॉइड कयो, फेक कॉल कंदो त रियल अगरि कंहिंखे का ज़रूरत हूंदी त उहो वीचारो जेको आहे उहो फाथल हूंदो। कंहिं शइ जी कमी, मिसाल तौर का गाॾी या का अहिड़ी शइ जंहिंजी हिते अञा बि सख़्तु ज़रूरत हुजे, का अहिड़ी शइ आहे या सभु शइ कंप्लीट आहिनि?
असल में इमरान भाउ असांजो जेका डिस्ट्रिक्ट स्टेशन उहा खंडू वटि ठहे थी, ठीकु उहा आहे। जॾहिं इनशाला ठही वेंदी त असांजा सभु शयूं हुते जेके बि शयूं हूंदियूं हुते अवेलेबल अवेलेबल हूंदी, मां हिते जी का वॾी ज़रूरत आहे न। हिते हर शइ असां हर शइ। available आहे। जी जी, महिरबानी सर, थैंक यू। थैंक यू सो मच। हाणे तव्हां सम्झां थो त रेस्क्यू 112 हिकिड़ो इंटरनेशनल अगरि असीं हिनखे इदारो चऊं ऐं इंटरनेशनल अगरि सहूलियतूं चऊं त हिन में को बि ॿ राय कोन्हे त हिते हर शइ, हर ज़रूरत जी शइ, हर मदद जी शइ हिते मौजूदु आहे। ऐं आख़िरी तव्हांखे मिलाईंदसि हिते जे असांजा जेके ऑफिसर आहिनि, हिते जा जेके जानबाज़ आहिनि, जेके दोस्त पंहिंजी जान जोखिम में विझी तव्हां ताईं पहुचनि था ऐं जेके विक्टम्स आहिनि उन्हनि खे बचाइनि था। आख़िरी असीं उन्हनि जो तारुफ़ कराईंदासीं, उन्हनि जा पुछंदासीं, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा कुझु गाॾियूं तव्हांखे हिकिड़ो भेरो ॿीहर ॾेखारियां थो। रेस्क्यू 112 जूं गाॾियूं आहिनि जंहिंमें तव्हांखे फायर ब्रिगेड मिलंदी। इन खां अलावा ही छा जी गाॾी आहे सर? HRV। हिन जो कमु छा हूंदो आहे सर? RTA वगैरह थी वियो किथे भी ठीकु आहे। हिसाब सां मतलब अच्छा, RTA छा खे चवंदा आहियूं माण्हू? रोड ट्रैफिक एक्सीडेंट। रोड ट्रैफिक एक्सीडेंट। RTA माना इहो शॉर्ट फॉर्म आहे, ही माना उन में शयूं सभु शयूं कमु ईंदियूं आहिनि। ठीकु आहे। ॾिसो तक़रीबन सामान हर शइ मौजूदु आहे हिननि जेको असीं इंटरनेशनल लेवल ते काफ़ी दोस्त ॾिसंदा हूंदा, उन मां का बि अहिड़ी शइ कोन्हे जेका हिननि वटि मौजूदु न हुजे, जेके जंहिंजे लाइ क्विक रिस्पॉन्स करे ऐं माण्हुनि जूं ज़िंदगियूं बचाइनि था। दोस्तनि खां तारुफ़ करायो, उन खां पोइ इंशाल्लाह प्रोग्राम खे वाइंड अप कंदासीं। पहिरीं दोस्त चओ, अदा तव्हांजो नालो भाउ? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजो नालो रमेश कुमार आहे। रमेश। ऐं एज़ अ EMT आहियां हिते, जेको आहे शिफ्ट इंचार्ज जे तौर ते मतिलबु मॉर्निंग शिफ्ट में ड्यूटी सर अंजाम ॾेई रहियो आहियां। ठीकु आहे। असांजो कमु जेको आहे आवाम जी ख़िदमत करण जो आहे। रेस्क्यू 112 इज़ अ गुड सर्विस। असांजे जेके बि मतिलबु टीम मेंबर्स आहिनि उन्हनि सां गॾु असां किथे इंसिडेंट थिए थो त उते असांखे जेको आहे कमांड मतिलबु कंट्रोल जे तरफ़ां को मैसेज ईंदो आहे त उते असांखे रिस्पॉन्ड करिणो आहे एंड फुल माना पंहिंजे उन सां जेको एफर्ट्स वग़ैरह ॾेखारे करे इमरजेंसी डील करणी हूंदी आहे। असांजा जेके टीम कोऑर्डिनेशन आहिनि इनमें असांजो हिकिड़ो LTV आहे असदुल्ला। असदुल्ला ठीकु आहे। असदुल्ला किथे जा आहियो? सर मां मटियारी डिस्ट्रिक्ट। शादियूं भला घणियूं थियल आहिनि? हिकिड़ी ॿ? शादी 2 थियल आहिनि। 2 थियल आहिनि, माशाअल्लाह। ॿार घणा आहिनि? ॿी शादी रेस्क्यू सां कई आहे। माना हिकिड़ी ले औरत सां ॿी रेस्क्यू सां। कॾहिं को अहिड़ो वाक़ियो जेको तमामु माना ॾुखो ईंदड़ हुजे हिन सर्विस दौरान, उन जे बारे में कुझु ॿुधाईं? बस अल्लाह न करे कंहिंसां अहिड़ो वाक़ियो पेश अचे, लेकिन मतिलबु हादसा काफ़ी थियनि था, उनमें मुख़्तलिफ़ नोयत जा थियनि था त ॾुख थींदो आहे। ज़ाहिरी सी ॻाल्हि आहे त असां बि न त चवंदा आहिनि त इंसान जेको आहे उहो ॿिए जा ॾुख ई इहो थोरो कट कजो। ॿिए दोस्त ॾे था अचूं। सर नालो तव्हांजो? मोहम्मद खान सर। मोहम्मद खान, तव्हांजो को अहिड़ो वाक़ियो या रेस्क्यू दौरान का अहिड़ी शइ जेका हींअर यादि ईंदी हुजे त थोरो? सर ॾिठो वञे त वाक़ियात जेके बि थींदा आहिनि सभु ॾुखाईंदड़ ई हूंदा आहिनि। सो इंसानियत जे नाते ॾुख थींदो आहे। काई बि नंढी वॾी एमरजेंसी हुजे, को बि सान्या हुजे, अगरि ॾिसंदा आहियूं तकलीफ़ थींदी आहे। सो जेसिताईं इंसान में हमदर्दी न हूंदी उहो अच्छे तरीक़े सां कंहिंजी मदद न करे सघंदो। सभ खां वॾी ॻाल्हि आहे हमदर्दी, उहा लाज़मी हुजणु घुरिजे। ख़ासि करे हिकु रेस्क्यूअर में उहा असांखे तमामु घणी थींदी आहे इंसानियत सां। असांजो इदारो इहो आहे। नालो? मुंहिंजो नालो आहे सदाम हुसैन। सदाम हुसैन। शादी घणी थियल आहिनि? शादी न आहे थियल आहे। थियल ई न आहे? थियल ई न आहे। पोइ भला रेस्क्यू था शादी करे छॾी? इंशाल्लाह ठीकु आहे, शादी कंदासीं। छो जो असांजो इदारो ईअं आहे, सिंध इमरजेंसी रिहेबिलिटेशन सर्विस 112। इंसानियत जे नाते को बि माना इमरजेंसी थिए थी, जीअं रोड एक्सीडेंट आहे या फायर इमरजेंसी जेके बि आहिनि, असांखे उन्हनि खे डील करणो पवंदो आहे। छो त माना असां पंहिंजे इदारे सां जेकी बि माना इमरजेंसियूं आहिनि, जेके बि माना इंसानी नाता आहे उहो इंशाल्लाह उन्हनि खे असांखे माना बेहर माना करिणो थो पए, माना इमरजेंसी अटेंड करणी थी पए। इन हवाले सां जेके बि माना असांजी ड्यूटियूं आहिनि, सो इमरजेंसी जे हिसाब सां 112 अशमन परफॉर्मेंस। अदा नालो तव्हांजो भाउ? अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो हुसैन अहमद आहे। हुसैन अहमद जी। हुसैन, शादी तव्हांजी भला घणी आहे? बस हाणे इंशाल्लाह तयारी थियण वारी आहे शादी। पोइ भाभी खे भला कीअं टाइम ॾींदो सर? बस टाइम ॾींदासीं, रेस्क्यू खां बाद उनखे टाइम ॾींदासीं। छा बाबा वग़ैरह अम्मी वग़ैरह? जी भैया अल्हम्दुलिल्लाह हयात आहिनि। बाबा जॉब कंदो आहे कंपनी में। परेशानी त थींदा हूंदा त असांजो बचिड़ो वियल आहे ड्यूटी ते, ख़ुदा न ख़ास्ता कुझु थी पए त कॾहिं बाबा वग़ैरह फोन त ईंदी हूंदी बार बार? बिल्कुलु परेशान त थींदा आहिनि। इदारो ई असांजो अहिड़ो आहे, रिस्की आहे त ज़ाहिर आहे उन्हनि खे त थींदी न। असां ॿिए
अदा नालो तव्हांजो भाउ? सर मसरूर अली मसूर साईं किथे जा आहियो? सलाह कणे तव्हांजो भला शादी हिकिड़ी ॿ? शादी सर शादी थियली कोन्हे, सभु अञा कुंवारा आहियो तक़रीबन। को मैसेज अहिड़ो जेको मटियारी वासियुनि या पंहिंजे दोस्तनि खे ॾियणु चाहियो? जी सर सर मैसेज सर इहो हूंदो जे अगरि कहिड़ी बि का इमरजेंसी अचे थी, सपोज थी वई RTA, हुन खां अलावा फायर इंसिडेंट थी वियो, रिकवरी थी वई, ऐं हिन खां अलावा डोनिंग केसेस थी विया, तव्हां 1112 ते कॉल करे असांखे रिफर करे सघो। एवरी टाइम रेडी Every time. ज़बरदस्त, 24 hours। थैंक यू। तो ही नंढड़ी कोशिश, ही हिननि दोस्तनि जे हिम्मत अफ़ज़ाई अवां सभिनी खे ज़रूर पसंदि आई हूंदी। ॿियो कुझु न त हिननि दोस्तनि जी हिम्मत अफ़ज़ाई लाइ, हिन इदारे खे अॻियां वञण लाइ तव्हांजी मदद ख़ातिर हिन प्रोग्राम खे शेयर लाज़मी कंदो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब कंदो, मुंहिंजे टिकटॉक ID खे बि लाज़मी फॉलो कंदो। इंशाअल्लाह वरी ॿिए के लाइव प्रोग्राम सां तव्हांजे साम्हूं हूंदासीं। हाणे ॾींदो मूंखे इजाज़त। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।